जेकबाबाद जे ज़रा ख़ान डोमकी स्कूल जे उस्ताद आशिक अली जमाली मुबैना तौर स्कूल में ॿारनि खे ब्लैकमेल करण लॻा। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद जे ज़रा ख़ान डोमकी स्कूल में शागिर्द जेको आहे उते पढ़ंदो आहे, जंहिंमें स्कूल जो जेको शागिर्द आहे फरहान नाइच जेको आहे उन ज़रा ख़ान डोमकी जे स्कूल में जेको आहे 7 दर्जे में जेको आहे उते पढ़ंदो आहे, जंहिंमें जेको उते मौजूदु जेको उस्तादु आहे आशिक़ अली जमाली जेको आहे उन जेको आहे इन मासूम जेको शागिर्द आहे जंहिंमें जेको आहे फरहान नाइच उनखे जेको आहे उन दोस्ती रखण लाइ जेको आहे उनखे उन चयो आहे त मूंसां दोस्ती जेका आहे त रख न रखंदे तोखे जेको आहे त इम्तिहाननि में मां फ़ाइल कराईंदुमि, उनखे जेको आहे ब्लैकमेल करे उनखे जेको आहे त इम्तिहाननि जूं धमकियूं जेको आहे उस्तादु उहो ॾिए पियो। जॾहिं जेको शागिर्द जेको आहे त उहो हिन वक़्तु ख़ौफ़ ऐं हिरास में जेको आहे वरितल आहे। हू जेको आहे स्कूल वञण बि जेको आहे उन छॾे ॾिनो आहे। जॾहिं होॾां मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उनजो जेको वालिद आहे उन जेको आहे तालीम जे इदारनि खे जेको आहे उन अपील जेका उन कई आहे त मुंहिंजे बचिड़े सां जेको नाइंसाफ़ी जेका आहे त उस्तादु करे पियो, उन जो जेको आहे नोटिस वठी उन उस्ताद जे ख़िलाफ़ु जेका आहे फ़ौरन कार्रवाई करे ऐं मुंहिंजे मासूम बचिड़े जेका बेचैनी आहे उहा जेका उनजी जेका आहे त फ़ौरन ख़तमु कई। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।